यार सालू सुभाणे मां गोठो चक्कर ॾेई अचां। छो मिट ख़ैर त आहे न? हा हा ख़ैर आ। मिड़ी संगत लाइ रूह सट खाधी आ। गोठ में कैसा रूहड़ो अटकियल अथई छा? हा यार पर ॾाढनि ॾुखियनि माण्हुनि सां दिलि अड़जी वई आ। वाह साईं वाह, तव्हां हिते वेठा था कचहरियूं कयो। हर शेर सां हालत थी वई आहे, मुसीबत थी वई अथसि। बाबा ख़ैर त आहे न? ख़ैर वरी अंगूठे जो आहे, चङाई कंदे शेर जा हथ था सड़नि। चाचा मेराब छा थियो आ? सिधी ॻाल्हि कर। अड़े या छोरी नज़ीरा आहे न, इहा शेर जी ॻिची में पइजी वई आहे, घर मां निकिरे ई कान थी। अब्बा वो तो भलो कम थियो न, नज़ीरा के जी तलाक मिले न, परणाए सते शेर सां। हा हाणे या फंटर शेर सां परणाईंदुसि, 7 पुट ॼणे ॾींदसि। पुट ॼणे न ॼणे पर अधे शेर लाइ त नई नवेल थी पवंदी न। पोइ इहो नज़ीरा जो इश्क बि ज़िंदाबाद थी वेंदो। अड़े ॻाल्हि इश्क जी न आहे, छोरी शेर खां फ़ैसिलो थी घुरे। फ़ैसिलो? छाजो? अलाए छाजो फ़ैसिलो? पहिरियों फ़ैसिलो थी घुरे, पोइ चए थी मां घर मां ॿाहिरि निकिरंदसि। पर का ॻाल्हि त हूंदी न बाबा? बाबा ॻाल्हि ज़रूर आहे, पर चए थी त मां सालूअ जे साम्हूं ॻाल्हि कंदसि। मुंहिंजे साम्हूं कहिड़ी ॻाल्हि कंदी? तूं पहिरियों घर पहुच, इहो मसलो हल कर। बाबा इहा पराई रन घर मां कढो। इहो कहिड़ो मसलो आहे? वञी चोटीअ खां वठी कढांसि तो घर खां ॿाहिरि। गुलबार हा त हल हल। हा हा तव्हां हलो, मां चांहि पी अचां थो। हाँ सुनो ख़ैर आहे। सब खां पहिरियों चाचे नवाब खान जी आज़ादी मुबारक क़बूल कर। ॿियूं ॻाल्हियूं तूं मुंहिंजी ज़ाल आहीं ऐं ज़ाल खे मुड़ुस सां ॻाल्हाइण जेतिरो टाइम कोन्हे, या वरी मुराद सां काॾे वञण जो प्रोग्राम अथई। एतिराज़ त आहे, तो जेको मुराद सां शादी करण जो फ़ैसिलो कयो आहे न, इहा तुंहिंजी पहिरीं ऐं आख़िरी ग़लती आहे। छा चई मूंखे? जाहिल? हाणे तूं रुगो सोच, जॾहिं जाहिल जे मथां जहालत जो भूत सवार थी वेंदो आहे न, त हू छा छा कंदो आहे। मूंखे मिलियल मुंहिंजी इज़त जो इफ़्ज़ो घुर्जे, ॾंड ॾोह घुर्जे। सालू मुंहिंजो घर बर्बाद कयो आहे। सालू पंहिंजी भेण जो पलान कयो आहे। मुमल जो मूंखां बदिलो अथई? मुमल खे मूं अगवा कयो? ॿुधाए मूंखे मूंखे कहिड़े ॾोह जी सज़ा मिली आहे? आई वात छो थी हणी? हां मुमल मुड़स ऐं जाबर खान जो कहिड़ो ॾोह कयो आहे? वञी उन्हनि खां पलांद कर। न पराई लोईअ खे हथ लाइ न वरी पंहिंजो पट फाड़ाए न। जहिड़ी उन्हनि कई आहे सालू बि तहिड़ी कंदनि। मां चवां थी बस कर तूं। अदा शेर मूंखे मुंहिंजो ॾोह ॿुधा। मुंहिंजो ॾोह इहो हुयो न त मां फराज़ जी ज़ाल हुयसि, जॾहिं जाबिर जी न हुयसि। न फराज़ मुंहिंजो मुड़ुस रहियो आहे, न जाबिर खान मुंहिंजो सोहरो। मुंहिंजो घर वियो, मुंहिंजी इज़त वई। मां ॾोही कंहिंखे चवां? शेर बा कंध न झुका, अखियुनि में विझी मूंखे जवाब ॾे। जे भेण जे बदले में तव्हां मुंहिंजो घर बर्बाद कयो आहे। तव्हांजी भेण त पंहिंजे घर में पंहिंजे वर सां ख़ुशि वेठी आहे न। मूंखे ॿुधायो त मां केॾां वञा? जंहिंजो न पीउ आहे ऐं न ई भाउ। त पोइ असां छा कयूं? असांजे मथे में न लॻ, तलाक मिले न। हाणे सोचंदे वञी माइटनि ॾे। तूं न ॻाल्हा। मां शेर भाउ खां थी पुछां। मूंखे इंसाफ़ घुर्जे। तूं सालू खे सज़ा ॾींदे या न? जेकॾहिं तूं पंहिंजे भाउ खे सज़ा नथो ॾी सघी न, त मूंखे बि ख्वार ऐं ख़राब थियण खां बचा। हण बंदूक, हिकिड़ी गोली हण मूंखे। हिन ज़िल्लत जी ज़िंदगी खां त मौत भलो आहे। पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारिन था, रिश्तनि खे रुलाइन था। बाबा ये रे वाला छो कया थे?
आई एज का पोए सागडी रे मुखे खबर है पिस्टल 5 कर छो तोखे पांजी खबर ना तो तू मुझी खबर चाल तोखे केड़ी खबर है तो मां जिल्लत जी केड़े समुंड में गोता तो खमा अरे मुखे सब खबर है तोखे कहीं चयो शहर जी छोरी समझ शादी कर शहर जी छोरी को घर कंदी उनचा दिस मां तो साइन मौजूद ते गलान नथो चाहे छा थियो छा न थियो जेको हाने थे तो या भी तोखे खबर ना जेको अगते थींदो उन जी भी तो खबर ना अरे मां सब समझा तो मां तुझो पी आया पी नारे तू मुझे छा पियर पैर मुदा नारे तू मुझे पी अच्छा मां तुझे पी ना आया ना पियर तो अंकुर पापी ना नुदा जे इंसान के पांजी औलाद जे रत्ती बराबर भी दिल में रहम ना आयो नखे पी सजाने जो को भी हक ना है त पोइ रखी ये पिस्टल ला मां या मोन आया तुझी ज़ाल तो का तलाक वठी एक नौकर सां शादी कंदी ये हरगिज़ न थींदो ॾींहुं ॾिठे जो तारा कढंदो था नवाब खान जा उनके नौकर जा मां को लाल खान न आया मुंह तो के छड़ियो है ना मुझे मानो न टक ना और है मुझे ज़ाल मुझे सो दो ए बात छन्नी न पुछड़ी न के हु तुझी कने भी कोन थींदी हां बिहान कौन तो चाहे तो सोनो मुझी थी सोनो जो मुझे हथा हाने बहुत लिखी थी छुपा मौत जेकर इहा ॻाल्हि आहे त पोइ मां ॼाणा मुंहिंजो कमु मुंह तो के छड़ियो है ना मुझे मामलो न टक ना ला बस Oda! आ गऊ छा थियो थियो जो बरड़ो पे तो पयो सापा जे सिर मथो संग पो वञो मां केॾियूं अटकलूं कयूंसीं रुपयो गॾु करे 2.5 लख थिया हिक धक में नानो मेरा पूरे हलियो वियो अमा पैसा विया फादर बका दादी असां भला निंदकड़ा आहियूं छा सापा जे सिर मथो सदको वञी छोरा ॾिस जाते न मोए मेरा बजो मां कहिड़ो थी हशर कयां हां सॼे ॻोठ में न ख्वार कयांसि न त मुंहिंजो नालो सापा न आहे इन्हनि पंहिंजे पुटनि खे कीअं थी पादर हणायांसि न पाण ई हथ ॿधी अची घर वेठे 2.5 लख रुपया ॾेई वेंदो बराबरि मां तो वटि इहे सभु पावर आहिनि पर नाने मेरा बके कंहिं ॿुधायो इहो कुकुड़ असां हथ सां मारायो आहे अदा मनू कूड़ कॾहिं न आहे लिखंदो हराम जो माल हो न हराम थी वियो सापा जे सिर मथो सदको वञो ईअं थो माल हराम थिए हां छाजो हराम ॾिस जे हिन ज़ेपड़ीअ जो भाषण मां कहिड़ो थी कयां न हां जेका बास उदो अची असांजे घर में धाड़ो हणी वई आहे अमा ॻाल्हि थी सिधी असां नाने मेरा बके उफट मारींदासीं पोइ जेल त जेल ई सही बोले पुट रहो मुंहिंजा लाटू हां शर्म कोन थो अचेव सापा जे सिर मथो सदको वञो पहिरियों बि 7 खून करे वेठा हो हाणे नाने मेरा बके मां जेल त जेल लॼे ई कोन थी अचेव लाहे पातर जो वॾा अमा इहो वॾो कमु थो चए मां नाने मेरा बके धिकोड़ी सघां थो कचा भितर हणी सघां थो बाक़ी कमु जो मुछ वॾियो न थी सघे थो मुड़ुस माण्हू हुजे ओछड़ा मनू वॾनि मुछ न रखण सां कंधार कोन थी वेंदो माण्हू तव्हां रुगो माठ करे वेही तमाशो ॾिसो गंजी सरजियली न मोए मेरा बचो जीअण आराम कंदासीं वो कीअं मां घर खां रुगो ॿाहिरि निकिरे न अहिड़ियूं जुठियूं कयोसीं अहिड़ो मोए जो जीअण हराम कयो ॾेठ तव्हां खणी वरी बि मुंहुं वटि ईंदो न बस अमा बस मां सम्झी वियुमि हाणे छा करणो हलंदा कमूं हाणे मेहराब जो पेरो खणूं अमा दुआ कजे अमा साची दुआ कहे ठीकु आहे दुआ थई मुंहिंजी वञ पंहिंजी मां जो नालो रोशन कर सापा जे सिर मथो सदको वञी अमा यो रोशन केरा चप्पल पारो को तो चले पर 2 लाश दफन करना आहिनि हिकु राणी जो ॿियो रहमान जो जाबिर खान ये हवाल तो तुंहिंजा केतिरे वक़्त खां वठी ॿुधंदा था वतूं रहमान खे तो कयो त कुझु बि कोन्हे हा जाबिर खान हथ आयल शिकार खे जेतिरी ढर ॾींदे न हथनि मां निकिरी वेंदो आऊं मथा मुंग थो डरे ऐं तूं मठ में ई अक्षो
रहमान खां वॾो अञा ॿियो को दुश्मन आहे जंहिं अची मुंहिंजी गिची में हथ विधा आहिनि। पहिरियां उन्ही खां हवाल वठणो आहे। हेलो, नवाब खान तो ॻाल्हाई न? फोन छो कई थम? फोन इन्ही करे कई थम त तोखे ख़बर पए त जाबिर खान अञा जेरो आहे। रिश्ता चवण सां ख़त्म न आहिनि थींदा नवाब खान। तूं मुंहिंजे पुट जो सहुरो आहीं ऐं मरण घड़ी ताईं रहंदे। ॾिस नवाब खान, मां तोखे इज़त सां सम्झायां थो। इहा पंहिंजी नवाबी खीसे में संभाले रख। मूंखे मुंहिंजी नोह मोटाए ॾे। ख़बर आहे मूंखे मिल्कियत विराइजण जे करे तूं सोनू खे तलाक थो वठराईं, पर यादि रख मुंहिंजे चेहरे तुंहिंजो इहो ख्वाब पूरो कॾहिं न थींदो। तूं हिकु टके जे नौकर सां पंहिंजी धीउ जो निकाह करण थो चाहीं। नवाब खानड़ा, जंहिंखे तूं टके जो माण्हू थो चईं, उहो माण्हू तोखां पंहिंजी नोह बि वठंदो ऐं पंहिंजी नोह जी मिल्कियत जो हिसो बि। फोन तूं भली बंदि करे वञ, पर मुंहिंजे हथां बचंदे कोन। वार पेन खुदा जी सापा जे सिर मथो सत को वञनि। अलाए काॾे था छोरा हलिया वञनि। ये कदा मेरा बसा जुठियूं सो मां ॾिसंदसि। मेरा बबू पूरन ॾींहनि जो ॼावल आहे। चाहे जो कोप पीआरे क्याड़ी वारो हथ घुमाए छॾे ॾींदुसि। इहो शेर निकाह पढ़ण वारे मौलवी खे काॾे थो वठी वञे? ॾिसां त सही। मासी साहबा, छा हाल आहे? अब्बा शेर, हाल डांद गाड़ी जे बीथन ते मां पई थी पंध घुमां, पर शेर हिन निकाह पढ़ण वारे मौलवी खे काॾे थो वठी वञे? मासी साहबा, सालो जो निकाह थो करे। पर शेर मूंखे त ॻोठ में अहिड़ो को संग नज़र ई कोन थो अचे। पर ॻाल्हि त ॿुध, किथां वतो अथई भाउ जे लाइ संग? मासी साहबा, सालो जो नज़ीरा सां निकाह थो करे। अब्बा शेर, मां त तोखे अहिड़ो कोन सम्झंदी हुअसि, पर तो त टीने ई टंगे छॾिया, वण वॼाए छॾियई। छो माई साहबा, शेर को ॾोह जो कम तो करे छा? न मौलवी साहब, शेर तुंहिंजी सतनि पीढ़ियुनि खे साहबा जो सलाम आहे। वाह जी, चाचे पंहिंजे सां मलह कई अथई। भेण जो बदिलो बि वठी छॾी त शरीफ़ जो पलांद बि। न मासी साहबा, मुंहिंजे दिलि में अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। साहबा जे सिर मथो सदको वञी ठहियो हाणे ठहियो। साहबा खे इहे सबक न पढ़ा बा, पर शेर ॻाल्हि हिकिड़ी आहे। मुंहिंजी असली दिलि वटां ॻाल्हि कई अथई, ॾाढो भलो कयो अथई। मासी साहबा, बस तोखे ॻाल्हि वणी न, मूं किरोड़ कमाए। अहिड़ा ॻाल्हि थो करी। पंहिंजे चाचे जाबू आहे त जेरो पितो बुकियूं सभु पचाए छॾियई। चाचे खे पितो आहे किथे, सफ़ा बे पितो आहे। नकु त अथसि न, हया हूंदुसि न त इहा ॾाढाई कंदो ई कोन। असली सॼे ॻोठ में कंध झुकाए घुमंदो। चाचे जो नकु ई त अॼु वठिजी वेंदो। अच मौलवी साहब। हा पुट मां जा 28 लखनि जी बाहि त मां तव्हां मूं अॼु कढंदसि। ॾिसां त कीअं थो सालूअ जी शादी तूं नज़ीरा सां कराई। मां बि साबा आहियां, साबा जे सर मथो सदको वञी। रहमान, एतिरी देर खां मां तोखां पुछां थी त तूं काॾे थो वञे, कहिड़े ज़रूरी कम सां थो वञे, ॿुधाई छो नथो? राणी, हर कम ॿुधाइण तोखे ज़रूरी त नाहे। छो ज़रूरी न आहे? राणी तुंहिंजी ज़ाल आहे, कधारी त न आहे। ॿुधाइसि चवंदो त केॾां थो वञे? कोन थो ॿुधायांसि। हर ॻाल्हि ज़ालुनि खे ॿुधाइण ज़रूरी नाहे चाचा। ज़ालुनि खे छो न आहे ॿुधाए बि? ज़ाल ऐं मुड़ुस जे विच में त वार जेतिरी बि विथी न आहे हूंदी। तूं ईअं गैरनि वांगुरु छो थो ॻाल्हाईं? राणी अल्लाह जो वास्तो अथई, चुप करे बि। मां हिन पेर ते मोटी थो अचां। रहमान, अॼु भला दिलि में कहिड़ो गिदड़ अथई, ॿुधाई चवंदो? चाचा, मोटी अचां त पोइ ॿुधायांव थो। अहिड़ी त का बि ॻाल्हि न आहे।
ईअं वञण मां बि कोन ॾींदीमांइ। पहिरीं हिते ॿुधा पोइ वञ। ठीकु आहे त पोइ ॿई ॿुधो। मूंखे नवाब खान फोन करे घोट घुरायो, मां ओॾां थो वञा। जामुल ओ जामुल आई घर में आही कन न जामुल ओ जामुल छा थियो आहे? ख़ैर त आहे? कद कंदी पई अची? अई तोखे का ख़बर ई कान्हे का? न छा थियो? अई माई मूंखे ॻाल्हि ॿुधाईंदे डपु पियो थो थिए। किथे तूं ॻाल्हि ॿुधी दिलि जो दौरो न पवई? कौन पवंदो मूंखे दिलि जो दौरो? तूं ॻाल्हि कर, छा थियो आहे? कहिड़ी ॻाल्हि कयां बा फराज़? शेर वारा असली तव्हांखे ॿुढी मरण जहिड़ो था कनि। भई पी पुट कंहिंखे सुभाणे मुंहुं ॾेखारण जहिड़ा ई न रहंदव। छा था कनि शेर वारा? अब्बा नज़ीरा जो ज़ोरी सालूअ सां निकाह था कराइनी। सालूअ जो नज़ीरा सां निकाह? हा बा तूं वञी पंहिंजी अखियुनि सां ॾिस। शेर वारा ज़ोरी मौलवी खे वठी पिया वञनि। शेर केरु थींदो आहे? नज़ीरा सां सालूअ जो निकाह कराइण वारो निकाह न थींदो। केॾां थो वञे? गैरत जो इम्तिहान ॾियण थो वञा। छा चई? मूं सम्झो कोन। ॿुधो ई कोन त गैरत जो इम्तिहान ॾियण थो वञा। सिधी ॻाल्हि छो नथो करी? छा सिधी ॻाल्हि कयां? हाँ तूं कहिड़ो मुंहिंजो सॼण आहीं? तूं बि सोटनि जो साथी आहीं। मुंहिंजी दुश्मनी तो सां न पर तुंहिंजे पीउ सां आहे। ख़बर आहे मूंखे दुश्मनी मूंसां हुजे या मुंहिंजे पीउ सां, पर हमदर्दी त तुंहिंजी मुंहिंजे सोटनि सां आहे न। मां तो पुछां त पिस्टल हथ में खणी पैसा जड़ो करण तो वञी? मामा मूंखां घणा सवाल न कर। अॼु मां तोखे बि न पूरो कयां। तूं मूंखे पूरो कंदे? मूंखे हिकिड़े चंबे सां 4 ॾींहं मानी कोन खाईंदे। मामा मूंखे न रोक। मुंहिंजे अखियुनि में खून भरियल अथई। मुंहिंजी दिलि में गैरत जी बाहि जो बबड़ तो ॿरई। ता सड़ी राख थी वञे। चवी छा थो? छा थो चवी? छा थियो थी फराज़? जेको कुछ भी थींदो वो तूं पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदे। अॼु सोटनि सां मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो थींदो। या उहे अॼु ज़िंदा रहंदा या मां। तूं विच में न अच। हाँ? चई छा थो? छा थो करण वञी? शेर वारनि छा कयो आहे फराज़ खे? जेतिरो उॾामे थो ॾिसां थो वञी। डॉक्टर खैर तो थई न? अॼु हथ में सचो पिस्तल खयो अथई। हलाइणी दो थई। बकवास बंद कर। थोड़े ज़ोरीअ नज़ीरा सां निकाह छो तो करी? अरे इन ये ॻाल्हि ते मारणी में वांगु खणी तारा पोटारिया अथई। डॉक्टर कसम सां मां नज़ीरा सां निकाह कोन कया हां। नज़ीरा पाण मूंसां ज़ोरीअ निकाह कयो आहे। तो नज़ीरा सां निकाह करे छॾियो? अरे ॻाल्हि त ॿुध। निकाह में देर घणी थी लॻे। हाणे जो हाणे मौलवी वापस वयो आहे। त पोइ तोखे भी वञणो पवंदो। हा हा मां भी घर तो वञा। घर न सालू, अर्श ते
आसमान जो सैर करण जे लाइ घणई ॾींहं तव्हां मुंहिंजे सब्र जो इम्तिहान वरितो आहे। आयो न मज़ो बी हाणे तोखे तकलीफ़ न थींदी। सोट भाग भला थई। पिस्टल में सिर्फ ॿ गोलियूं ठोकजनि त छही सीने में लाए छॾां।